ॾारकी रेलवे स्टेशन भरिसां ट्रेन मां हिकु शख़्स किरी हयाती विञाए वेठो। पंजाब खां कराची वेंदड़ सिंध एक्सप्रेस मां अणॼातल शख़्स किरी फोती वियो। इतला ते रेलवे पुलिस पहुची फोतीअ जो लाश खणाए ॾारकी जे सरकारी अस्पताल आंदो। लाश जी सुञाणप न थियण सबबि अस्पताल जे सरखाने में रखियो वियो। ॻाढ़े वेझो छिते कुते घर में दाख़िल थी मासूम ॿारड़े खे ॾाढ़े विधो। कोट साईं ख़ासकिले में गुलबार ख़ासकिले जे घर में राति देर सां छिते कुते सुतल ॿार खे चक हणी काहे वञण जी कोशिश कई। मासूम ॿार जी रड़ियुनि ते घर भातियुनि जागी कुते खे मारे नींगर खे रूरल हेल्थ सेंटर बघाण पहुचायो। जामशोरे में सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां सेंडोज़ रोड जी बहाली ऐं ड्रेनेज नालनि जी तबाही ख़िलाफ़ रैली कढी वई। अब्दुल गनी मक्सी, इरफान बुरफत, इस्माइल चांडी ऐं ॿियनि चयो त सेंडोज़ रोड वारो इलाइक़ो मुकमल तौर तबाही जे वरचड़ियल आहे। इंतिज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। अॻवाननि मुतालबो कयो त ॿारनि समेत शहरनि खे ॾुखियाऊं पेश अचनि पयूं। रोड जो कमु कराए ॾुखियाऊं घटायूं वञनि। घारे में पैरामेडिकल स्टाफ तरफ़ां मुतालबनि जी मनता लाइ एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते सरफराज़ सूमरे ऐं ॿियनि जो चवणु हो त सिंध सेक्रेटरीट ऐं जिना अस्पताल में हेल्थ अलाउंस ॾिनो वञे थो, पर सूबे जे ॿियनि मुलाज़िमनि खे नथो ॾिनो वञे। अॻवाननि मुतालबो कयो त संदनि हेल्थ अलाउंस समेत ॿिया मुतालबा पूरा करे बेचैनी ख़तमु कई वञे। नवाबशाह में तालीम खाते तरफ़ां कश्मीरियुनि सां ॿधी जे इज़हार लाइ रैली कढी वई। डीईओ एजुकेशन गुलाम अली बरहमानी, अब्दुल करीम खोसे ऐं ॿियनि चयो त कश्मीर पाकिस्तान जो हिसो आहे ऐं भारत जो कश्मीर ते कब्ज़े वारो नापाक इरादो करे बि कामयाब न थींदो। अॻवाननि मुतालबो कयो त कश्मीरियुनि खे भारतीय फ़ौज जे ज़ुल्म खां निजात ॾियारे साणनि इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk